इन जो सॼी सिंध जो केस आहे, सॼी सिंध जी सूरत हाल इहा आहे। उन में माइट पंहिंजे ॿारनि खे संभाले कोन था सघनि ऐं ॿार पंहिंजे माइटनि खे मञनि कोन था। इहा आम दां आहे। केॾो ख़तरनाक जेको आहे सो नज़ारो आहे सिंध जो। माना सिंध जा नौजवान ईअं ई जेको आहे सो निंधण काठी मरनि था, ईअं माइटुनि खे संभाले कोन था सघनि। माइटुनि हीअ हफ़्ते खनि खां वठी ॿारड़ो गुम हो, नौजवान आहे ऐं हफ़्ते खनि खां वठी गुम हो। हीअ असांजा लासी ॻोठ में रहनि था, अब्बासी आहिनि ज़ात जा, कलोड़ा बि सॾाईंदा आहिनि, अब्बासी बि सॾाईंदा आहिनि। मज़दूर आहिनि, सभु पोरियो कनि था सभई माण्हू। हाणे इहो पोइ घर में को पाण में जेको आहे सो कंहिं ॻाल्हि तां पाण में विड़िया हूंदा, उन खां पोइ हीउ घर छॾे हलियो वियो। घर छॾे हलियो वियो त हिननि NC बि कटाए छॾी हिननि। ऐं पर पोइ 3-4 ॾींहंनि खां ॻोल्हियो बि हूंदो, लधो कोन्हे। पर लाश जी सूरत हाल जेका मूं ॾिठी, उहो सुॼी जेको आहे सो सुॼी वियो सॼो ॿारड़ो ऐं पुलिस खणायो पई अचे। ऐं पोइ थी सघे थो उन ई राति जीअं निकितो आहे अची खॾे में किरियो आहे, या उन खां पोइ जेको आहे सो कंहिं हुनखे अलाह रहम कयो, बबलू नालो हुनजो चवनि था। हीअ असांजे ॻोठनि जो हीअ सिंध जी सूरत हाल। हीअ सिंध जा सुञाणो, हीअ ॾिसो हीअ सिंध जी सूरत हाल केॾी बेराह रवी आहे। हीअ पंहिंजा ॿचिड़ा आहिनि, उहे कीअं जेको बेदर्दी सां जेको आहे सो ईअं मरनि था पिया। ऐं हिनखे न माइट संभाले था सघनि, न पंहिंजो पाण खे संभाले था सघनि, न को का स्टेट आहे जेका हिननि ॿारनि खे संभाले। इहो पीउ आहे हुनजो, इहो अवामी तहरीक जो जेको आहे सो वर्कर आहे। ऐं उहो वीचारो हाणे पिटे थो पियो, हुनजा भाइर। हुनजो पीउ पोड़ो मज़ूरी कंदो आहे। सॼी सिंध जी इहा सूरत हाल आहे। हा हा अलाह साईं सिंध ते रहम करे। हीअ सोसाइटी छुड़ी वई आहे सॼी, केरु बि कंहिंजो धणी कोन्हे, केरु कंहिंजी मञे कोन थो केरु कंहिंजी। ॾाढा पोड़ा जेको शयां विकिणींदा हुआ न, उन जा पोटा आहे। ओॾे कोन लासी ॻोठ कोन गजरा विकिणींदा, उन गजर में गिन कोन आया। ॾाढा पोड़ा कोन हा। हा अछड़ी ॾाढ़ी। घर खणाए विया या पुलिस? हा घर खणी पिया वञनि। जॾहिं उसूल तौर ते पुलिस खे पोस्टमार्टम जे लाइ हिनखे अस्पताल खणी वञणु खपंदो हो, पोइ शायदि माइटनि जे इसरार ते खणी पिया वञनि। अस्पताल में पोस्टमार्टम त थी न। ॾाॾे मूंखे ॿुधायो त छोकिरो गुम आहे, राति जो पाण में विड़िया, कुझु खाधऊं पीतऊं, उन खां पोइ जेको आहे सो घर छॾे हलियो वियो आहे। चोथों ॾींहुं थियो अॼु जेको आहे सो खॾे मथां निकितो। अलाए खॾा कमु पिया अचनि हिननि वारा, इहे खॾा हिननि वारा कमु पिया अचनि वॾेरनि वारा। हीअ चवंदा चोथों लाश आहे जेको हिन खॾे मथां निकितो आहे। मूंखे हिन जे टियों ॾींहुं हिन जे पीउ ॿुधायो, पोड़े ॿुधायो त जेको आहे सो छोकिरो राति जो पाण में विड़िया आहिनि ऐं घर छॾे हलियो वियो आहे। पोइ NC कटाए छॾियो, ॻोल्हियो हुनखे,
वियो हलियो आहे त हाणे तव्हांजो मारे जो घर मां कढी छॾियो आहे त हाणे हुनजी मर्ज़ी आहे अचे या न अचे ॻोल्हियोसि असां वटि इहो आहे त उहो माण्हू विड़ी त पवनि था पर पोइ इहो नथा ॾिसनि त हुनजी सूरत पोइ छा थींदो पोइ नतीजो इहो निकितो आहे कतल कियो न कंहिं क़तलु कयो शराब ठरो इलाही पी हिते ई हूंदई ठरो वारो उहो त ॿुधायो हुनजे ॾाॾे ॿुधायो त ठरो जेको आहे सो पीतई हिन खां पोइ वरी ॿाहिरि सां विड़ियो आहे या ॿाहिरि हिन सां विड़िया आहिनि पोइ घर छॾे हलियो वियो आहे या हुनखे घर मां कढी छॾियो अथनि त लाज़मी आहे त 3-4 ॾींहंनि खां वठी जेकॾहिं हिते अची पियो आहे त अॼु ताईं जो लाश तो ॾिठो हूंदो की सॼो जेको आहे फफड़िजी वियो आहे माना 3-4 ॾींहंनि खां पोइ हीउ लाश निकितो आहे न आउं सुबुह जो उते उथियो बीठो हुउसि त पोड़ी माई हुई उन ई पोइ बाहि पे ॿारी ॿियो परियां बि हिते बाहि पे ॿारी पोइ उन्हनि खे को ॾिसण में आयो उन्हनि इहा घोड़ा घोड़ा कई आहे हाणे हीअ ॾिस न पंहिंजा घर आहिनि हाणे फ़र्ज़ु करियो की मारे असांजे घरनि जे आॾो उछली वञे त असीं लोह थी वियूं हुनजी सभई मां जंग ख़तमु करणु बाबा हीअ जंग असांजो छा प्लान हो इहा जेका बि हिननि मिटी रखी आहे न इहा सॼी खणी हिन सॼे जेको आहे पंहिंजे पास मैदान करणु खपे न हीअ त हिनजी रेती कढी आहे तोखे ख़बर न हीअ रेती कढियल आहे हिनजी बाबू वारनि बाबूअ जो ॾाढो इस्माइल कोन हूंदो हीअ उन्हनि हीअ यकी हीअ रेती कढी आहे हुतां खां वठी छो नदी खे अॼु खां थोरी हिन विकिणणु शुरू कयो आहे उन ज़माने खां वठी 30 साल थिया आहिनि मूंखे बि इन्हनि माण्हुनि सां इहो जंगियूं कंदे त बाबा हीअ मैदान हुजे हीअ नदी साफ़ु हुजे त जीअं जेको आहे ख़बर पवे त हिन में छा आहे छा न आहे हीअ ॾेयूं आहिनि इहे बि वढणु खपनि इहे इन्हनि में छा थो थिए असांखे त का ख़बर कोन्हे का असांखे